नेशनल प्रेस क्लब तंगवानी में बुर्दी बुलेदी वेलफेयर एसोसिएशन के डिवीजनल वाइस प्रेसिडेंट लाड़काणो कबीर अली चोलियानी जिले कश्मीर में वधंदड़ बदमनी कुछ डी अग अगवा थियल एडवोकेट मज़ार अली गोलो बुलेदी कोऑर्डिनेटर जिले कश्मीर की बाज़ियाबी लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन दौरान हुन जो चवण हो त ज़िम्मेवार जेका आहिनि उहे कैबिनेट में वेठा आहिनि, उहे असांजा मुहाफ़िज़ आहिनि, उहे असांजा ज़िम्मेदार आहिनि। असीं उनखे कैबिनेट में मोकिलियो आहे त असांजी हिफ़ाज़त करियो। ऐं इहो कोन चयो तव्हां चवां त हू हिन में इन्वॉल्व आहिनि क्राइम में, लेकिन उहे असांजा मुहाफ़िज़ आहिनि, असांजी मुहाफ़िज़ी कनि। उन खां सवाइ जेकी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, एसपी साहब आहे, उहो बि असांजो मुहाफ़िज़ आहे। उनखे बि खपे त अमन अमान बहाल करण लाइ जेको क़दम खणे मुकमिल जेको आहे कि राबरी खे ख़तमु करे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इन कुझु बदिजे थो, क्राइमिनल बदिजे थो, त उनजा कुझु अहिड़ा नुमाइंदा आहिनि जेके उनखे जेकी आहे सपोर्ट करे उनखे छॾाइनि था डायरेक्ट। सभु न पर कुझु उहे करनि था, जंहिंजे करे उनजा हौसला बुलंद थियनि था धाड़ियलनि जा। कुझु दर्द कचे में वेही करे उते जेका ललकारनि था एसपी खे, एसपी साहब जूं बि कमियूं आहिनि त हू सही इक़दामात खणे ऐं जेके उनखे ललकारनि था फुल ऑपरेशन करे। जेकॾहिं हिन खां नथी थिए त असां गवर्नमेंट सिंध खे ऐं एसपी खे चऊं था त फ़ौज घुराए करे ऑपरेशन कनि।